सुट मां हली आराम थो कयां। तूं ये वारस राति चौकी ते उजो। ठीकु आहे सुट, उहो त असां ॾियूं था, पर सुबुह जो तोखे चाकर खान वटि वञिणो आहे ऐं चाकर खान खे तोखे मञाइणो पवंदो। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधण लाइ उहो तयार ई न आहे। तूं सुबुह जो पाण मूंसां गॾिजी हलिजांइ, हली ॾिसजांइ त तूं चवे छा थो। मूंखे ख़बर आहे त चाकर खान कोन मञींदो, पर हुनजे मथां ज़ोर रखिणो पवंदो, तॾहिं हू राज़ी थींदो। सावल खान सिकू बि छोरी खे भॼाइण लाइ हिटी में लामारा ॾींदो थो अथे। इन खां पहिरियां जो छोकिरी खे सिकू कढी वञे, इन खां बहितर आहे त हैदर जो हुन सां निकाह कयो वञे। सुभाणे हैदर खे पाण सां गॾु वठी ईंदुसि वारस ऐं चाकर खान जे मथां पूरो पूरो ज़ोर रखंदुसि। हरा कंदो, मसइलो हल थी ईंदो। दिलि न लाइ अजायो न सोच हैदर, ख़ुदा कंदो चाकर खान खे मञाए वठंदासीं। वर्ष ही मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे ऐं मां चवां थो त इन छोकिरी सां मुंहिंजी जल्दी शादी थी वञे। अरे कहिड़ो ई बुट्टो लाव, न त हिते जो हिते पूरो करे छॾींदो मां। सिकू तूं हिते छा थो करीं? मां हिते छा बि कयां, तव्हांजो मूं में को कमु आहे? मूंखे सिर्फ़ु तव्हां एतिरो ॿुधायो, तव्हांखे को ॿियो कमु आहे या रुॻी वतो तव्हां मुंहिंजी जाचूसी कंदा? सोट सावल खान जो हुकुम आहे त रोल कुतनि जे मथां नज़र रखो ऐं असां उहो ई कमु पिया कयूं। हैदर, होश करे ॻाल्हाए। इहा बदतमीज़ी तोखे तमामु वॾी महांगी पवंदी, महांगी पवंदई। हैदर, मां तुंहिंजो लिहाज़ कयां थो, उहो उन जे करे त तुंहिंजो निकाह मुंहिंजी भेण सां थियल आहे। यादि रखी छॾिजांइ, जंहिं ॾींहुं मूं इहो तुंहिंजो लिहाज़ करणु ख़तमु कयो न, उन ॾींहुं तूं मुंहिंजे पेरनि में पियो हूंदे, छो त सिकू जी सट ऐं मौत जो धक बसा ई पूरा। वारसा जी त वॼू बबकियूं में हुजे, लॻे थो त हिनखे अॻे पादरनि वारो सूर जिस्म ख़तमु थी वियो आहे, वरी हिनखे मलणी ॾिपी। हैदर, असांजे पादरनि को ही बची कोन सघंदो, पर इहो सोच त ही राति जो रेस जे बंगले जे पोयूं छा थो कंदो अथे। वारसी छोकिरी जे भॼाइण जे चकर में आहे ऐं हिन ॻाल्हि खां रेस चाकर खान खे आगाह ॾियणी पवंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।